कारा वेस कुंवारनि जा मेरा मोर न थियनि, कारा वेस कुंवारनि जा मेरा मोर न थियनि, इश्क जिनी जे अंदर में से पल पल पूर पवन, से निभाग रत रोवन पिनी जिंजा परदेस में। अस्सलाम वालेकुम जाली मदद। अजो भाइरो दोस्तों मुझो मौज़ू आहे ऐवान औरत। हमेशा असांजे सिंध में हुजे काथे हुजे औरत के हमेशा अंदाज़ नथो कयो वञे। छो औरत चइनि क़िस्मनि में औरत, कॾहिं औरत तव्हांजी धीउ आहे, कॾहिं औरत तव्हांजी माउ आहे, कॾहिं औरत तव्हांजी भेण आहे, कॾहिं औरत तव्हांजी घरवारी आहे। अगरि अॼु जे मुआशिरे में असांजी औरत खे इज़त का बि नथी ॾिनी वञे ऐं जॾहिं बि ॾिठो वियो आहे त औरत हमेशह औरत क़तल थी वई, हमेशह औरत ग़लति कमु कयो। छो औरत ग़लति कमु कयो? आख़िर जॾहिं बि को खून थिए थो, चङनि जो वॾेरनि जो फ़ैसिलो आहे, औरत संग जी चबी खून जे वधि औरत ॾे विकामी वई। आख़िर इहो कॾहिं असांजो मुसद सुधरंदी ऐं कॾहिं औरत खे पंहिंजो हक़ु ॾींदो? अॼु जो उहो मुआशिरो आहे, औरत मर्द सां गॾु हथ में हथ ॾेई औरत जो कमु थियो आहे। जो मुआशिरो असांजो पढ़ियो लिखियो आहे, पर पोइ बि अॼु जे मुआशिरे में औरत खे नज़रअंदाज़ कयो थो वञे, औरत खे कोई हक़ु ॾिनो नथो वञे। औरत आहे त घर आहे, औरत न हुजे त घर बि कोन हूंदो। तव्हां कमल काथे बि हुजो, तव्हांजी भेण घर में हुजे, माउ हुजे ऐं तव्हांखे पंहिंजो घर जो हिसाबु हुजे ऐं उन खे तव्हां इज़त नथा कयो। छो सिंध में आख़िर आहे छा? सिंध जी हुकूमत त मां त चवां त कोन्हे। सिंध जी हुकूमत अगरि हुजे, पाकिस्तान जी हुकूमत हुजे, पाकिस्तान जो कानून हुजे, पाकिस्तान में कानून लाअमल आहे ऐं लाअमल खे को इन खे कानून खे को इशू न आहे जो हक़ खे हक़ु ॾिनो वञे। औरत खे हमेशह असांजे मुआशिरे में औरत खे हमेशह नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं औरत खे कॾहिं बि कोन सम्झियो वियो आहे त औरत छा आहे। अगरि औरत इंसान जे फितरती असां चयो भला असांखे औरत जी इज़त करणु खपे, चाहे असांजी माउ हुजे, चाहे असांजी भेण हुजे, चाहे असांजी घरवारी हुजे, चाहे असांजी न्याणी हुजे, चाहे कंहिंजी बि न्याणी अगरि इंसान जी हुजे। तव्हांखे काथे अॼु तव्हां ॾिठो वञे का औरत काथे क़तल थी वई, का औरत काथे क़तल थी वई, का माउ खे कंहिं औलाद घरों कढी छॾियो, कंहिं भेण खे कारो करे मारे वियो। आख़िर छो? कॾहिं तव्हां सुधरंदव? सिंध कॾहिं आख़िरी पंहिंजे न्याणियुनि खे न्याणी सम्झंदो? ख़ुदा खे मञियो। पंहिंजो मुंहिंजो मक़सदु मुंहिंजे ॻाल्हाइण जो इहो आहे, औरत खे पंहिंजो पूरो हक़ु ॾियो, औरत जा जज़्बा सम्झो, उन जी माना मर्दा सम्झो त आख़िरी छा मक़सदु आहे औरत जो। औरत ईअं त बसि न आहे जेको जानवर आहे, तव्हां उनखे जानवरनि जहिड़ो सुलूक कयो वञे, हमेशह आहे, हर जाइ ते इहो न आहे, पर हमेशह इहो सिंध में ॾिठो वियो, जिथे ॾिठो वियो त औरत मुही पई आहे, औरत ज़ख़्मी, औरत सां हमेशह ज़ुल्म औरत सां ई छो थो थिए? तव्हां हमेशह पढ़िया लिखिया हो। अॼु जो मुआशिरो सिंध असांजी अॻिते तरक़ीअ में आहे, असांजा पढ़िया लिखिया भाइर काफ़ी असांजा आहिनि, पर इहो तव्हांखे ज़रूरु मां एतिरो चवंदुसि, हमेशह औरत खे मोहबत सां प्यार सां ॾिठो वञे। अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो चैनल ऐं मुंहिंजे यूट्यूब जो मक़सदु तव्हां भाइरनि खे दोस्तनि खे इहो मक़सदु आहे, मुंहिंजे चैनल खे लाइक फॉलो ऐं कमेंट में मूंखे ॿुधायो त मुंहिंजो चैनल जेतिरो थी सघंदो